कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो अलम तर इलल्लज़ीना बद्दलू नेमतल्लाहि कुफरा। ओ मुझा महबूब सुना, ओ मुझा हबीब, ओ मुहम्मद मुस्तफा, ओ मुझा लजपाल नबी छा तो उन्हनि खे न ॾिठो जेके अल्लाह जी नेमतुनि जी नाशुक्री पिया कनि, अल्लाह जी नेमतुनि जो शुक्र न पिया अदा कनि, अल्लाह जी नेमतुनि जा थोरा न पिया अदा कनि। नेमत मिलनि, नेमत अता थियनि, नेमत मिलण जे बावजूद उन नेमत जो शुक्र न अदा कयनि। ओ मुंहिंजा महबूब तो उन्हनि बेशुक्रनि खे न ॾिठो जेके तुंहिंजे अचण ते ख़ुशियूं न पिया मल्हाइनि। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत चवे तो त हिन नेमत मां मुराद हुआ मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नेमत मां मुराद मुहम्मद मुस्तफा।